अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पापनगर दोस्तों अॼु अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। ड्रामा सीरियल पापनगर जी। पापनगर ड्रामो किथे पुॻो ऐं कॾहिं ईंदो कॾहिं न ईंदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों पापनगर हिकु मेगा सूप सीरियल आहे ऐं हुनजो टीज़र बि तव्हां ॾिसी चुका आहियो ऐं पापनगर जो ॿियों टीज़र तमामु जल्द अचण वारो आहे। उन खां पोइ टियों टीज़र ईंदो, पोइ दोस्तों प्रोमो ईंदो, पोइ एपिसोड ईंदो। हाणे दोस्तों जे पहिरियों स्पेल मुकमिल एडिट थी चुको आहे। ॿिएं स्पेल जी शूटिंग लगातार ॾाढी तेज़ी सां हली रही आहे ऐं रोज़ानो उनजी शूटिंग कई पई वञे। जीअं ई ॿियों स्पेल यानी 50 एपिसोड ताईं मुकमिल कयो वेंदो। हिकु स्पेल में 25 एपिसोड हूंदा आहिनि, ॿ स्पेल 50 एपिसोड। जीअं 2 स्पेल पूरा थींदा पोइ ड्रामो पहिरीं एपिसोड पापनगर जी KTN एंटरटेनमेंट ते हलाई वेंदी। पोइ दोस्तों लगातार ड्रामो हलंदो रहंदो ऐं असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब लाइक हिन वीडियो खे शेयर भी करे छॾींदा पंहिंजे प्यारे प्यारे दोस्तनि ताईं। अल्लाह हाफ़िज़।